असांजी वाटर सप्लाई जी दुकान आहे केतिरनि वक़्त खां वठी कांटो आहे गुज़र सफ़र सॼो हिनते आहे। सो कुझु ॾींहंनि में कांटो वांटो राति जो आया सामान उते पियो टोटल, जंहिंमें कांटो आहे पुड़ आहिनि दरियूं आहिनि कुआन जो मणखण आहे उहो टोटल भञी खणी हलिया विया। असांजो सागर ज़िले SP साहब खां मुंहिंजो मुतालबो आहे त महिरबानी करे जल्द में जल्द जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी दुश्मनी कंहिंसां बि न आहे। सर जे SHO खे बि इहो ई चवंदुसि महिरबानी करे जवाबदार ॿधे ऐं असां सां इंसाफ़ करे। थाणे ते विया आहियूं असां उन ॾींहं ते थाणे ते अरबा जे ॾींहुं असां थाणे वारे खे कराया आहियूं। असां इहा शिकायत पेश कई आहे, मगर अॼु 8 ॾींहं थिया आहिनि का बि ॻाल्हि रदो अमल में न आहे। पुलिस कुझु बि कोन कयो आहे। असां सां ज़ुल्म आहे। असांजो सॼो धंधो कारोबार हिन कांटे ते आहे, पर असांजे लाइ 8 ॾींहंनि में कुझु कोन कयो आहे। ज़िले जे SP साहब खे इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे असांजी मुंहिंजी मदद कई वञे ऐं जेको जवाबदार आहिनि उहे ॿधा वञनि ऐं जल्द में जल्द असां सां इंसाफ़ कयो।